बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। ज़िंदगी जूं कुछ आम ॻाल्हियूं आहिनि, नंढड़ियूं नंढड़ियूं सफ़ा मामूली, पर उन्हनि जो इम्पैक्ट असांजी ज़िंदगीअ ते घणो आहे, उनजो असरु असांजी ज़िंदगीअ ते घणो पवंदो आहे। उहो असरु जेकॾहिं माण्हू महसूसु करे त उनजा जेके नताइज हूंदा या तव्हांजी ज़िंदगीअ ते जेके उनजा असर हूंदा उहे ॾाढा फ़ाइदेमंद हूंदा आहिनि। हूअं बि जेकी बि असां ॻाल्हि कंदा आहियूं या ज़माने में कमुकार कंदा आहियूं, उन में हिकु शइ हमेशह ज़हन में रखी वेंदी आहे, कहिड़ी त उनजो को न को फ़ाइदो हुजे या उनजो असांजे ईंदड़ नसुल ते असरु सुठो पए। हिकु नंढड़ी ॻाल्हि जेका आम तौर ते ॿारनि खे न ईंदी आहे, कहिड़ी न करणु। जेको बि माण्हू कंहिं बि मामले में नथो करे सघे, उहो ख़ुशि नथो रही सघे। ख़ुशीअ जो वास्तो घणी क़दुरु हा सां आहे, पर न सां बि आहे। जेकॾहिं तव्हांजी कंहिं कम में दिलि नथी चए, मुकमल तौर ते इनकार कयो त मूंखां इहा शइ कान थींदी। उहा न उन जे कूड़े आसिरे खां भली हूंदी आहे जंहिंमें सचाई न हुजे। हूअं बि आसिरो मुश्किल वक़्त में कंहिं ॿेड़ीअ वांगुरु हूंदो आहे, पर जेकॾहिं ॿेड़ीअ में ई सुराख हुजे ऐं माण्हू ॿिए माॻ ताईं न पहुची सघे त उहो आसिरो कहिड़े कम जो। तव्हां ॾिठो हूंदो त नंढपण में जेकॾहिं को बि नंढड़ो ॿारु इनकार कंदो आहे कंहिं बि ॻाल्हि ते, त उनजा वॾा या तव्हां असां उनखे दड़का ॾींदा आहियूं त तूं बदतमीज़ी थो करें, तूं चवणु नथो वठें, तूं मुखालफ़त थो करें ऐं हाणे ई तूं अहिड़ो थी वियो आहे। उनजो असरु छा थींदो आहे त उहो ॿारु आस्ते आस्ते ख़ौफ़ में अची वेंदो आहे, डिॼणु लॻंदो आहे ऐं हुनखे का बि शइ सम्झ में न ईंदी आहे त उहो ख़ुदि डिसीशन करे सघे। असां कॾहिं बि पंहिंजे नंढनि खां मुशावरत न वठंदा आहियूं, उन्हनि खां उहा राय न पुछंदा आहियूं त हू छा था चवनि। मां तव्हां ईअं चवंदो आहियां त पंहिंजे नंढनि खां राय वठो, उन्हनि खां पुछो। जेकॾहिं तव्हांखे उहा राय वणे त उनखे एक्सेप्ट कयो, जेकॾहिं न वणे त उनखे लफ़्ज़नि में सुठे नमूने सां बयानु करे चओ, बाबा हिन खे ॿिए तरीक़े सां करे सघिजे थो। तव्हांजी राय में वैल्यू आहे, तव्हांजी राय में जी अहमियत आहे ऐं तव्हांजी राय खे असां गौर सां ॿुधूं था, पर इन खां वधीक हीअ शइ बहितरु थींदी। पोइ ॾिसो त तव्हांजा नंढड़ा तव्हांजे वेझो केॾा था थियनि। तरबियत लाइ हज़रत अली अलैहिस्सलाम खां कंहिं पुछियो त साईं ॿारनि जी तरबियत कीअं कई वञे, त पाण फरमायाऊं त 1 साल खां वठी 7 सालनि जी उमिरि ताईं तव्हां उन ॿार जा नौकर आहियो ऐं हू तव्हांजो आका आहे। 7 खां 14 ताईं उहो ॿारु ईअं तव्हां खां लहराए जीअं कंहिं शींहं ते नज़र पए, ऐं उहे ई ॾींहं हूंदा आहिनि जंहिंमें तव्हां ॿारनि जी तरबियत कंदा आहियो, उन्हनि खे ख़राबु ऐं सुठे जी हिदायत कंदा आहियो, सम्झाईंदा आहियो। ऐं 14 खां 21 ताईं उन्हनि सां मुशावरत शुरू कयो, उन्हनि खां सलाह मशवरो वठो, उन्हनि खां पुछो ऐं उन्हनि जी ॻाल्हियुनि ते अमल बि कयो। उन खां बाद में तव्हां ॾिसंदव त जॾहिं असां पंहिंजे ॿारनि सां या नंढनि सां एतिरो वेझो अची वेंदा आहियूं, उन्हनि सां मसइलनि ते मुशावरत कंदा आहियूं ऐं हुननि खे असां न करणु सेखारींदा आहियूं, त उनखां पोइ हू दुनिया जे कंहिं बि कम में पुठिते न आहिनि हटंदा। 2-3 शयूं ॾाढियूं अहम हूंदियूं आहिनि। हिकु, ॿारनि खे न करणु सेखारियो ऐं ख़ुदि तव्हां बि सिखो। जेकॾहिं तव्हांखे का ॻाल्हि नथी पसंदि अचे, मुकमल तौर ते न करे छॾियो। शयूं विरहाइणु सिखो। जेकॾहिं तव्हां वटि का शइ एक्स्ट्रा आहे त उहा विरहायो ऐं उहा उन्हनि माण्हुनि खे ॾियो जिन खे उन जी ज़रूरत आहे। ऐं 3 शइ कहिड़ी त सलाह मशवरो। जेको बि कमु तव्हां सलाह मशवरे सां कंदव, तव्हांजी ज़िंदगी आसान थी वेंदी। ऐं सलाह मशवरे खां सवाइ माण्हू ईअं आहे जीअं अंधो कंहिं रस्ते ते हले पियो ऐं हू थेड़ खाए पियो, या अहिड़ो माण्हू जंहिंखे कंहिं नए शहर जी ख़बर न हुजे ऐं हू उते घुमणु वञे ऐं हुनखे अंदाज़ो न हुजे त कहिड़े चौंक ते, कहिड़े चौराहे ते को नुक़सानु थी सघे थो। अल्लाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।